बदीन खां असांजे नुमाइंदे ए बी जमाली जी रिपोर्ट मूजिब ॿिनि ज़िलनि बदीन ऐं थरपारकर खे मिलाईंदड़ LBOD सिम नाले जी पुल जो कमु 20 महीना गुज़री वञण बावजूदि मुकमल न थी सघियो। पुल में इस्तेमालु थींदड़ नाक़ुस मटीरियल ऐं करोड़नि रुपयनि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ ॻोठाणनि मजबूर थी पुल जो कमु बंदि कराए छॾियो आहे। ॻोठाणनि रज़ा मोहम्मद बुरोई, गुलाम मुस्तफ़ा लुंड, हाजी ओसमान, अल्लाह बचाए शोरो, हारून लुंड, गुलाम मुस्तफ़ा शोरो, हाजी वली मोहम्मद, खान मोहम्मद जत, मोहम्मद उमर लुंड, अब्दुल लतीफ़ लुंड, अली नवाज़, यार मोहम्मद बुरोई ऐं ॿियनि पुल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुल जो कमु बंदि कराए छॾियो आहे। हुननि जो चवणु हो त LBOD ते हिते जिते बीठा आहियूं असां सां वॾो ज़ुल्म आहे। असीं मीडिया तमामु थोराइता आहियूं जिन असांखे सॾु न आयो आहे। हिन मोरी खे अॼु तक़रीबन जेको आहे सो 20 महीना थिया आहिनि। हिन खे डाइण खां बि 6 महीना थिया आहिनि। असां सां हिते इहा हालत जो हिते जो बचो ॿार उहो हितां कीअं किरास थिए, बीमारी सीमारी, कल्ह बरसाति पवणु सबबु अल्टरनेट कोई कोन्हे। हिन खूनी सिम नाले जो कप वठी उलांदे माण्हू विया जिन मां 2 एक्सीडेंट थिया। उहो इस्माइल लुंड अॼु बि अस्पताल में पियो आहे, हितां किरियो हिन बरसाति जे करे। हाणे हिते इहा पोज़ीशन जेको रहियल माण्हू मटंदो हो अॼु उन खे बि ढाहीनि पिया। कमु तमामु सुस्त रफ़्तारी सां आहे। इंतिज़ामिया को पुरसाने हाल कोन्हे। बारिशनि में माण्हुनि जा बच्चा हितां अचनि था। तव्हां ईमानदारी ॻाल्हि पुछो, हिते ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। हिते वेही वेही उहे बीमारी वारा माण्हू घर वापसि हलिया वञनि था। केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हिन शहर जी अधु आबादी जेका आहे सा हिन सिम नाले जे हुन पासे आहे, अधु हिन पासे आहे। हाणे दुकानदार, कारोबारी माण्हू, होटलनि वारा, असां सभु जा सभु परेशान आहियूं। मूंखे ॿुधायो त असां कीअं किरास करियूं। असां हिननि खे चयो त भाउ तव्हां असां हिन में पाइप पाणी घटि में घटि अहिड़ो अल्टरनेट त ठाहे ॾियो जंहिं तां सिर्फ़ु प्यादो माण्हू त किरास थिए, उहो बि न। अॼु वरी नओं लॉलीपॉप पिया खाराइनि। असां तव्हांखे 2 महीननि में मुकमल था करे ॾियूं, बसि रुगो ही ढाहे वठूं। रहमान रहीम, असां मीडिया वारनि जा थोराइता आहियूं जेके इहो अची असां वटि ख़िदमत में हाज़िर थिया। असांजी हिन मोरी जे हिसाब सां माण्हुनि जो अचु वञु बि बंदि आहे। उन सां गॾु ॿारनि जी तइलीम, मदरसे जी तइलीम, स्कूलनि जी तइलीम बि तबाह आहे। ॿार तमामु परेशान आहे।